अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो तव्हां सभु दोस्त ठीक ठाक हूंदा। दोस्तों, इन वीडियो मां तव्हांखे सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि जो मशहूरु अदाकारा रिहाना मंगी जे बारे में कहाणी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां मां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश कयां थो त हिन वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। हलूं था पंहिंजे हिन वीडियो तरफ़। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रिहाना मंगी जो तालुक़ु लाणकानी शहर सां आहे। सिंधी शोबज़ में हिन खे अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू खर दिमाग़ आंदो हो। रिहाना मंगी जो पहिरों ड्रामो पत्थर दुनिया हो। पत्थर दुनिया ड्रामे में हिन माहिरा जो किरदारु अदा करे ॾे तोड़े परॾे में मशहूरी माणी। उन खां पोइ रिहाना मंगी केतिरनि फिल्मनि ऐं ड्रामनि में कमु करे चुकी आहे, जिन में सिंधी मशहूरु ड्रामा हवा ऐं फिल्मनि में कचे जो कंदार ऐं ॿिया केतिरा ई ड्रामा ऐं फिल्मूं शामिलु आहिनि। दोस्तों, मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त रिहाना मंगी हिन वक़्तु सिंधी शोबज़ में इन जे करे ग़ाइबु आहे जो रिहाना मंगी शादी करे छॾी आहे ऐं शादी जे करे हुन खां पोइ रिहाना मंगी सिंधी शोबज़ खे अलविदा करे ॾिनी आहे ऐं हिन वक़्तु हू कराची में रहंदी आहे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वीडियो पसंदि अचण ते वीडियो खे लाइक कयो। जेकॾहिं असांजे यूट्यूब चैनल खे तव्हां सब्सक्राइब न कयो, चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो।